हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम जी। त मां आहियां अब्दुल मजीद उर्फ मजन मौलाई। सो दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो कराची खां उमिरे जो सफ़र पार्ट 2। सो दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो त असां जहाज़ में जेको आहे त SV709 में असां अची विया आहियूं ऐं इनशाअल्लाह जेको आहे त 20 मिंटनि में जेको आहे त 20 मिंट लेट आहे जहाज़। 20 मिंटनि खां बाद में जहाज़ जेको आहे त हितां असांजी फ्लाइट जेका आहे जेको आहे त फ्लाई कंदी इनशाअल्लाह। रियाज़ में असांजी लैंड थींदो जहाज़। रियाज़ खां बाद में असां जेको आहे जिदे जो सफ़र कंदासीं। 20 मिंट लेट थियो आहे सऊदी एयरलाइन। मां हिन में पहिरियों बि सफ़र कयो आहे, पहिरियों त लेट न हुयो, पहिरियों अञा जेको आहे त 10-15 मिंट अञा अॻु में हलियो पंहिंजे टाइम खां। बसि इनशाअल्लाह उमेदु आहे त अॻिते अञा लेट कोन थींदो। ऐं दोस्तों, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेतिरो थी सघे पंहिंजो हिन में सामान जो ख़्यालु करिणो अथव। ऐं सिगरेट, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पियो त सिगरेटनि जे लाइ तव्हांखे इहा जेको आहे त मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुमि, सिगरेट लाज़मी चेक कजो। हिकिड़ो पैकेट बि सिगरेटनि जो, जेकॾहिं फैमिली सां आहियो त हिकिड़ो जेको डंडो हूंदो आहे न, 10 पैकेट हूंदा आहिनि हिन में अंदरि, इहो हिकिड़े खां वधीक तव्हां वटि वधीक न हुजनि। जेकॾहिं वधीक हूंदा त तव्हांजे लाइ मसइलो थी वेंदो। सो हुनजे करे रुॻो फैमिली तव्हांजी परेशान थींदी। सो हुनजे करे सिगरेटनि ते पाबंदी आहे। सऊदी एयरलाइन में मां आयो आहियां, हूअं बि पाकिस्तान एयरपोर्ट ते ॾाढी पाबंदी आहे सिगरेटनि ते। जेकॾहिं वरी इहे सिगरेट तव्हांजा सऊदी जी एयरपोर्ट ते, जिदे जी एयरपोर्ट या मदीना जी एयरपोर्ट या रियाज़ जी एयरपोर्ट ते निकिरंदा त उते त अञा वधीक मसइलो थिए थो। सो हुनजे करे जेतिरो थी सघे सिगरेटनि खां जेको आहे तव्हां पासो कयो। सिगरेट तव्हां न खणो, भले तव्हांखे कोई बि चवे थो पियो, जेकॾहिं तव्हांजो को दोस्त आहे, कोई बि आहे, चवे थो दादा असां मोकिलियूं था पिया सऊदी, या सऊदी में तव्हांखे कोई चवे थो। सो हुनजे लाइ के माण्हू आहिनि जेके इस्तेमालु कंदा आहिनि, न त उहे खोड़ ई कराची मां घुराईंदा आहिनि, पंहिंजे शहर मां, पंहिंजे ॻोठनि मां घुराईंदा आहिनि, उते सऊदी में वरी खपाईंदा आहिनि। सो हुनजे करे जेतिरो थी सघे पंहिंजो सिगरेटनि जो बचाव कयो। हुनजे करे पंहिंजो पाण खे मसइले में न विझो, पंहिंजी टिकट न विञायो। ऐं हिन ते जुर्मानो बि खोड़ सारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा, पाउंडर जेको आहे उहे खोड़ दोस्त खणंदा आहिनि, इहो बि न आहे खणणो। अटो वग़ैरह न आहे खणणो, हिन ते बि पाबंदी आहे। ऐं जामेश्री जेको आहे शरबत हूंदो आहे ॻाढ़ो, उन ते बि तक़रीबन पाबंदी हले पई। सो हुनजे करे इन शयुनि खां अवॉइड कयो। ऐं इहे शयूं जेकॾहिं तव्हां खणंदो तव्हांजे लाइ पंहिंजे लाइ मुश्किलात आहे। सो हुनजे करे कराची एयरपोर्ट खां माण्हू थी थो वञे, पर अरबी जेके मुल्क जंहिं ॾे माण्हू सफ़र थो करे, उतां जी एयरपोर्ट ऐं उतां जी फोर्स ॾाढी जेको आहे त मतिलबु सख़्तु आहे। उनजे करे थोरो पंहिंजो ख़्यालु कयो। सो इकोनॉमी क्लास जे लाइ हीअ जेका असांखे ॾिनी अथऊं, सो इहा इनफ आहे, बहितरीनु आहे। हिन जे अंदरि मूवी तक़रीबन खोड़ सारियूं मूवी आहिनि किड्स जे लाइ। ऐं जेको आहे त इस्लामिक मूवीज़ आहिनि, ऐं क़ुरान शरीफ़ तव्हां हिन में हलाए सघो था, पढ़ी सघो था। तक़रीबन हिन में किताब आहिनि ऐं 3D मैप वग़ैरह तव्हां हलाए था सघो। हीअ हिन में 3D मैप आहे, जंहिंमां असां जेको आहे त पंहिंजी फ्लाइट जी इंफॉर्मेशन वग़ैरह चेक करे सघूं था। उन खां बाद में हीअ जेको आहे असांजो कराची टू रियाज़ जो जेको शो पियो करे, टाइमिंग वग़ैरह, ऐं हिन में वाईफाई जो बि हेठों ऑप्शन आहे। हेठि ऑप्शन आहे वाईफाई जो। तव्हां जेकॾहिं एप्पल जी मोबाइल आहे, तव्हां सिर्फ़ु पंहिंजी कैमरा खोले करे हिनखे स्कैन कंदो, तव्हां वटि ऑटोमेटिक वाईफाई हली वेंदी। पर उहो कुझु MBs हूंदी जंहिंमें तव्हांजो व्हाट्सअप जो हिकु मैसेज वग़ैरह अची वञी सघे, बसि कुझु MBs। सो हुनजे लाइ तव्हां उहो वधीक इस्तेमालु कंदो, जल्दी में तव्हांजी ख़तमु थी वेंदी। ऐं जेकॾहिं तव्हांखे वधीक परचेज़ करणी आहे, तव्हांखे हुनजे लाइ पे करणी पवंदी। ऐं हीअ तव्हां ॾिसी था सघो, हीअ जेको आहे त 3D मैप आहे हिननि जो। 3D मैप जेको असां हलायूं था पिया, ऐं हिन में 3-4 ऑप्शन आहिनि। कॉकपिट व्यू आहे, ऐं विंडो व्यू आहे, ऐं ॿियो जेको आहे त लाइव व्यू आहे। उहो जेको आहे तव्हांखे मां हलाए हाणे चेक कराए ॾेखारियां थो पियो। 3D मैप सऊदी एयरलाइन SV709 कराची टू रियाज़। हीअ तव्हां ॾिसी था सघो 3D मैप जेको नॉर्मल व्यू आहे हिननि जो, ज़बरदस्त व्यू थो ॾेखारे। ऐं हिन वक़्तु असां समुंड जे मथां आहियूं, ऐं असांजे राइट साइड मां ग्वादर एयरपोर्ट आहे। थोरी देरि में जेको आहे त हिननि जो लंच ॾिनो वेंदो, ऐं ॾिसूं था पिया त लंच में छा था ॾियनि। दोस्तों, जीअं त लंच जेको आहे त सर्व करनि पिया, ऐं असांखे बि मिली वई आहे।
सो हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे साम्हूं मानी पई आहे SV709 जी। सो हीअ आहे नॉर्मल पाणी जेको आहे प्लेन वाटर, उहो ॾिनो अथऊं हिकिड़ी बोतल। ऐं हीअ बटर आहे हिकिड़ो जेको आहे नंढिड़ो पैकेट ॾिनो अथऊं बटर जो, मखण जेको असां चवंदा आहियूं सिंधी में। सो इहो बि कम जो ई आहे। ऐं हीअ सलाद ॾिनी अथऊं, अरबी सलाद आहे तक़रीबन। ऐं हीअ जेको आहे त ब्रेड ॾिनी अथऊं हिकिड़ी मखण सां, जेको आहे त माण्हू खाई थो सघे। हेठो स्वीट ॾिनो अथऊं जेको आहे त जंहिंखे चवंदा आहिनि अरबी में मिठो जेको केक, अरबी में हिनखे बसबूस चयो वेंदो आहे। ऐं हीअ जेको आहे त बिरयानी जो पैकेट आहे। सो हू पुछनि था पिया त वेजिटेबल खपे या चिकन खपे। सो मां उन्हनि खे चिकन जो चयो। ऐं अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह हिननि जी जेका सर्विस आहे बहितरीनु आहे, ज़बरदस्त। ऐं बिरयानी जेका हीअ ॾियनि था हिकिड़े माण्हू खां त कमु चढ़ियल आहे, हिकिड़े माण्हू लाइ इनफ आहे। उहो जेकॾहिं जेतिरो बि माण्हू जेकॾहिं अगरि उहो न बि खाई आयो हूंदो न मानी वग़ैरह, त उनजे लाइ ही घणी आहे बिरयानी। सो माशाल्लाह ज़बरदस्त, टेस्ट बि ज़बरदस्त आहे। ऐं ॿियो इहे ॾियनि था पिया जूस आहे, सिर्फ़ु उहो तव्हां जेको हुन में पियो, एप्पल आहे, ऑरेंज आहे ऐं मैंगो आहे, जेको तव्हां जूस वग़ैरह पियो। सो ईअं ई वेठा हुआसीं त दोस्त वीडियो रिकॉर्डिंग करे वरिती। ऐं हीअ जेको आहे त असां चेक कयूं पिया त किथे पुॻा आहियूं। एतिरी स्मूथ आहे हिननि जी LCD जो, यकीन कयो फिंगर रखण सां ई जेको आहे त हले पई, सिर्फ़ु हिकिड़े इशारे करण सां। एतिरी स्मूथनेस आहे हिन जी। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा, मां तव्हांखे हिननि जो बिज़नेस क्लास बि चेक कराईंदुमि, बिज़नेस क्लास बि हिननि जो ॾेखारींदुमि। लास्ट में जेको आहे असांजे निकिरण जे वक़्तु बिज़नेस क्लास बि तव्हांखे चेक कराईंदासीं। ऐं असां वेठा हुआसीं बिल्कुलु जेको आहे त पोइ ते वेठा हुआसीं सफ़ा। ऐं हुनजे लाइ जहाज़ जंहिं वक़्तु लहे पियो त घणो ई शोर हुयो जहाज़ में। बिल्कुलु आख़िर में असां वेठा हुआसीं, सफ़ा आख़िर में। मतिलबु मुंहिंजी सीट खां पोयों त हिकु ॿ सीट हुई, उन खां पोयों सीट सफ़ा न हुयूं। सो मतिलबु आख़िर असां पुछ में ई हुआसीं। उनजे करे जहाज़ जंहिं वक़्तु लहे पियो त ॾाढो शोर हुयो ऐं जहाज़ जा झटका हुया घणा। उनजे करे हिकिड़ो ॿ दोस्त वेठा हुया जेके छिरक भरनि पिया। आवाज़ वग़ैरह बि सही असांजी रिकॉर्डिंग न थियो आहे, इन जे करे हुनजे मथां डिप मां आवाज़ कयो आहे। सो हिन वक़्तु असांजो जहाज़ जेको आहे त लैंड करे पियो रियाज़ जी एयरपोर्ट ते। हितां शायदि असांजी एयरपोर्ट चेंज थींदी, असां वरी ॿी एयरपोर्ट ते वेंदासीं, पोइ हुतां जेको आहे त असां जिदे जे लाइ जेको आहे त सफ़र कंदासीं। सो दोस्तो, तव्हांखे कीअं लॻो वीडियो कमेंट लाज़मी कजा। ऐं लाइक कयो वीडियो खे शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, पेज खे फॉलो कयो। मिलूं था अगले वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।